नाज़रीन, खैरपुर में रेलवे ट्रैक ते वेठल पीउ पुट ट्रेन जी टक्कर में फौत थी विया आहिनि। अपडेट मालूम कयो था सैफुल पोटो खान। जी सैफ, छा अपडेट आहे? जी खैरपुर में जेको आहे सेंट्रल जेल खैरपुर भरिसां रेलवे ट्रैक ते वेठल पीउ पुट जेको आहे फौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकिड़ो नींगर सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। खैरपुर जे सेंट्रल जेल भरिसां फैज़ाबाद कॉलोनी कच्ची आबादी जो रहवासी मोहम्मद खान मोहम्मद चना ऐं संदसि नींगर मोहम्मद उमर कराची खां रोड़ी तरफ़ वेंदड़ सखर एक्सप्रेस जे टक्कर में फौत थी विया आहिनि, जॾहिं त ख़ानमन जो हिकु नींगर जेको मोहम्मद सिद्दीक 5 साला सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। इन ॾस में इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 2 नींगर ऐं संदसि पीउ रेलवे ट्रैक भरिसां वेठल हुया, जेका ट्रेन अचण बाद नींगर रेलवे ट्रैक ते मौजूदु खान मोहम्मद नींगरनि खे बचाईंदे हिकिड़े नींगर रेलवे ट्रैक तां नींगर खे बचाए रहियो हो त ट्रेन जे टक्कर में पाण में फौत थी वियो ऐं संदसि नींगर में ट्रेन जे टक्कर लॻण सबबु फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु नींगर संदसि सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। जी सेफ अपडेट ॾियण जे लाइ महिरबानी।